नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी। अवां बिरशा ख़बर ॾिनो। निम्रता कुमारी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रोग्रेस अलायंस तरफ़ां भेटाई जंगड़ में एहतिजाज जी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते हिननि जो मीडिया सां ॻाल्हाईंदे चवणु हो त जो जेको असां हिते दाह खणी भिटाई सरकार ते आया आहियूं, उहो असां सम्झूं था जॾहिं रियासतूं इंसाफ़ ॾियणु छॾे वञनि तॾहिं पोइ असांखे इन्हनि ओलियाउनि ते बुज़ुर्गनि ते दाह खणी अॼु हिते पहुता आहियूं। ऐं डॉक्टर निम्रता जो क़त्लु आहे ऐं उनजे जेके बि मुलज़ आहिनि, मां सम्झां थो उनजे पोयां बाअसर माण्हुनि जा हथ आहिनि, छो त वाइस चांसलर बज़ाते ख़ुदि शोभ लाड़काणो ज़िले जी, त उन में सिंध गवर्नमेंट बि उन्हनि जे बि पहिरां वञनि था। साज़िश पई असांखे ॾिसण में अचे कि सिंध जूं नियाणियूं तालीम हासिलु न करे सघनि। केरु बाग़ैरत माण्हू पंहिंजी नियाणी खे अहिड़नि इदारनि में छॾींदो जिथे अहिड़ी वहशी इदारनि में माण्हू वेठा हुजनि, जिते ज़ुल्म थींदा हुजनि। त असां अॼु हिन ते प्लेटफॉर्म ते इहो ई मुतालबो खणी आहियूं त वाइस चांसलर समेत जेके बि सरकारी धुरियुनि जा इन में हथ मुलवस आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो। पंहिंजी क़ौम जी बेवसी ऐं बेहसी आहे। हिकु नियाणी जेका आहे हेॾे वॾे इदारे में क़त्ल थी आहे। वीसी चवे थी ख़ुदकशी कई अथसि, रजिस्ट्रार चए थो ख़ुदकशी कई अथसि। हुकुमरान टोलनि जे ॼण ज़बान ते ताला लॻल आहिनि ऐं हू सिंध जे शऊर खे, सिंध जे इल्म खे, सिंध जे अदब खे ईअं तबाह ऐं बर्बाद पिया कनि। उन करे अॼु असीं लतीफ़ ते दाह खणी आया आहियूं त असीं पंहिंजे नियाणियुनि जो क़त्लु, पंहिंजे धरतीअ जो क़त्लु, पंहिंजे शऊर जो क़त्लु, पंहिंजे सिंध जो क़त्लु बर्दाश्त न कंदासीं। बंद अदीब, दानश्वर, क़ौम परस्त अॻवान जेके बि आहिनि उन्हनि खे असां लतीफ़ जे अंगण जे महफ़त हिकिड़ो नियापो था ॾियूं, अपील था कयूं त ख़ुदारा अॼु जेकॾहिं तव्हां निम्रता जे खून सां इंसाफ़ लाइ अमली जदोजहद न कई त सुभाणे सिंध जा तव्हां सभु मयारी थींदो, लतीफ़ जा मयारी थींदो ऐं सिंध जी उन बेगुनाह नियाणी जा मयारी थींदो। इन करे अचो त गॾिजी सभु पाण इन्हनि कातिलनि खे गिरफ़्तार करायूं त जीअं सिंध जे नियाणे जो क़त्लु वाक़ो थी सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।